ब्रेकिंग न्यूज़ आहे ते असां शेयर करे रहिया आहियूं। मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केरु थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अपोज़िशन लीडर राजा रियाज़ जी मुलाक़ात थी आहे। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते गौर वीचार कयो वियो। अपोज़िशन लीडर जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते को डेडलॉक नाहे। पूरी कोशिश हूंदी त वज़ीर आज़म सां निगरान वज़ीर आज़म जो नालो फाइनल कजे। अहम ख़बर खवांखे आगाह कयूं पिया। मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केरु थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अपोज़िशन लीडर राजा रियाज़ मुलाक़ात कई आहे। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते गौर वीचार कयो वियो, जॾहिं त अपोज़िशन लीडर जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते को डेडलॉक नाहे। पूरी कोशिश हूंदी त वज़ीर आज़म सां निगरान वज़ीर आज़म जो नालो फाइनल कजे। मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केरु थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अपोज़िशन लीडर राजा रियाज़ सां मुलाक़ात थी आहे। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते गौर वीचार कयो पियो वञे। अपोज़िशन लीडर जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते को डेडलॉक नाहे। पूरी कोशिश हूंदी त वज़ीर आज़म सां निगरान वज़ीर आज़म जो नालो फाइनल कजे।